अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु, तबियत सही आहिनि? दोस्तों, जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त पंहिंजो हर कंहिं न कंहिं टॉपिक ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि थींदी रहंदी आहे। पर हिन वक़्तु आउं तव्हांखे हिकिड़ी जेको आहे नओं पैगाम खणी आयो आहियां। हिन नए पैगाम जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त असांजे मुआशिरे में जेके हिन वक़्तु जेको सिस्टम हले पियो, उहो इहो आहे त हिकिड़ो त मुआशिरे में जेका पंहिंजो माण्हुनि खे इंसाफ़ न मिलणु ऐं मुआशिरे में जेको क्राइम सिस्टम ऐं उन सां गॾोगॾु तइलीम जो न हुजणु ऐं माण्हुनि खे इंसाफ़ न मिलणु, हीउ हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ऐं उन सुवाल जे बुनियाद ते ऐं मुंहिंजो इहो ख़्यालु हो त जेको आहे असां पंहिंजे इदारनि खे मज़बूत कयूं ऐं असां इदारनि सां गॾिजी करे पंहिंजो कमु कयूं त जीअं जेको आहे सो का बि अहिड़ी मशकूक खे ते का नज़र पवे थी या को क्राइम ते नज़र पवे थी त उहो असां फ़ौरन जेको आहे पंहिंजे इदारनि खे रिपोर्ट कयूं। छो जो जेसि ताणी असीं पंहिंजे इदारनि खे रिपोर्ट न कंदासीं तेसि ताणी हीउ जेको मुआशिरो आहे इन में जेका क्राइम वधियो आहे, छो जो माण्हुनि वटि रोज़गार न आहिनि, ॿिया न आहिनि, उनजे करे जेको आहे माण्हू वञी हिन क्राइम जे पोयां लॻा आहिनि। तंहिं करे आउं सम्झां थो त इन क्राइम खे ख़तमु करण जे लाइ इदारनि सां गॾिजी पाण खे कमु करणो पवंदो। इदारनि सां गॾिजी करे पाण खे जेको आहे सो हर सिस्टम खे जेको आहे सो सही करण जे लाइ पाण खे प्रोग्राम जेको आहे सो अवेयरनेस प्रोग्राम करणा पवंदा। उन सां गॾोगॾु जेको आहे सो कंहिं बि जेको आहे सो मामले ते जेको आहे सो इदारनि खे आगाही ॾेई करे ऐं उहे इदारनि खां पाण मज़लूमनि माण्हुनि जे लाइ कमु वठी सघूं था। तंहिं करे मुंहिंजो हीउ जेको प्लेटफॉर्म आहे लीगल प्रोटेक्शन एंड एंटी क्राइम ऑर्गेनाइज़ेशन जेको आहे सो मुफ़्त मशवरा ऐं माण्हुनि खे जेको आहे मुफ़्त कानूनी मदद फ़राहम करे थो। तंहिंजे करे आउं सम्झां थो त इदारनि खे बि घुरिजे त असांजी जेको आहे सो जेका बि एप्लीकेशन असांजी अचे थी त उन ते इदारनि खे घुरिजे त फिलफोर उन ते इंक्वायरी कनि ऐं उन्हनि मामलनि ते एक्शन वठी उन ग़रीब मिसकिन माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उहे असां सां जेको आहे सो मिली करे हल कराइनि त जीअं पाकिस्तान ऐं सिंध हुकूमत जो हिकु आला मिसाल क़ाइमु थिए ऐं पाकिस्तान हिकु मज़बूत जेको आहे सो मुल्क थिए ऐं सिंध में जेके इदारा असांजा जेके आहिनि उहे मज़बूत थियनि त जीअं पंहिंजे मुल्क ऐं पाकिस्तान ऐं सिंध जो हिकु नालो रोशन थिए। अचो त पाण गॾिजी इहो अहद कयूं ऐं पाकिस्तान जे सभिनी इदारनि सां गॾिजी पंहिंजो कमु कयूं ऐं इनशा उहो ॾींहुं परे न आहे जो पाण खे इंसाफ़ जेको आहे उहो पंहिंजे दहलीज़ ताईं पहुचंदो। दोस्तों, जीअं त मुंहिंजो फेसबुक जेको अकाउंट आहे उनखे फॉलो कयो, उनखे लाइक कयो, शेयर कयो, पर गॾोगॾु यूट्यूब ते मुंहिंजो चैनल आहे MIP जे नाले सां, उनखे सब्सक्राइब कंदा ऐं वधि खां वधि शेयर कंदा। महिरबानी। पाकिस्तान ज़िंदाबाद, सिंध जा इदारा ज़िंदाबाद। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। महिरबानी।